अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आऊँ आहियां शहज़ाद उमराणी। नाज़रीन, ग़ुलामी जेका है त हिकु वॾी बीमारी आहे। जेको ग़ुलाम आहे उहो ईअं सम्झो त हर वक़्तु हिकिड़े क़ैद में आहे ऐं उन जी रिहाई कॾहिं मुमकिन आहे ई कोन। जेसीं ताईं उहो पंहिंजी रिहाई पाण न चाहींदो त उन जी रिहाई केरु ॿियो माण्हू नथो कराए सघे। ऐं उहो माण्हू ग़ुलाम हूंदे बि ॿियनि खे चरियो साबित कंदो आहे ऐं पाण खे चवंदो आहे त मुंहिंजी जेका तरबियत आहे उहा सुठी आहे। मिसाल आहे हिकिड़ो तव्हांखे ॿुधायां थो। हिकिड़ो बादशाह हो, उन पंहिंजे रियासत में हिकिड़ी महांगाई कई। महांगाई करण खां पोइ उन वज़ीर खां पुछा कई त अवाम जो छा रद्द अमल आहे। वज़ीर चयो, साईं सभु ख़ुशि आहिनि, तोखे दुआऊं था कनि। बादशाह ॾाढो हैरान थी वियो त मां महांगाई कई एॾी सारी, हिननि जे माना वात जो गिरह खसियो, पोइ बि ख़ुशि आहिनि ऐं दुआऊं था कनि। जी हा साईं, ख़ुशि आहिनि बिल्कुलु। काफ़ी अरसो गुज़रियो, बादशाह मुल्क ते वरी हर माण्हूअ ते टैक्स हणी छॾियो। टैक्स हणण खां पोइ वज़ीर खां पुछा कि ॾे हाल वाल माण्हुनि जो रद्द अमल हाणे छा आहे। जी साईं, उहो ई आहे जीअं हुयो, को फ़र्क़ु न आहे। बादशाह हैरान थींदो पियो वञे त हे चक्कर छा आहे। पब्लिक माना को बि एहतिजाज, को बि सवाल नथो करे, चक्कर छा आहे। काफ़ी अरसे खां पोइ वरी बादशाह शहर जे ॿाहिरां पुल ठाराई। जेको बि शहर में दाख़िल थींदो त उनखे ॿ मोचड़ा बि हया वञनि। टैक्स वसूल करण खां पोइ ॿ मोचड़ा हणी पोइ शहर में दाख़िल थिए ऐं शहर खां वापसी महिल बि उनखे ॿ मोचड़ा हया वञनि। ॿ टे माण्हू बीहारे छॾी। इहो जॾहिं किसो शुरू थियो त वज़ीर खां पुछा कई, बादशाह हाणे ॾे हाल वाल पब्लिक जो छा हाल वाल आहे। चई साईं वॾा तंग आहिनि वीचारा। बादशाह हिते ख़ुशि थियो त हाणे हिन अवाम में अकुलु अची वियो आहे। हाणे हे मूंखां सुवाल कंदा त ही चक्कर छा आहे, टैक्स छो आयो, महांगाई छो कयो। हाणे मूंखां पब्लिक वारा पुछा कंदा। चई साईं एहतिजाज ते सभु तयारु आहिनि। छो? चई त साईं उहो जेको पुल ते माण्हू बीठा आहिनि उहे सफ़ा थोरा आहिनि, पब्लिक घणी आहे, मोचड़े हणण में टाइम थो लॻे। माण्हू चवनि था असां बेज़ार थिया आहियूं, उस ते बीह ॿ टे माण्हू वधाए हणो त जी तकड़ में ॿ टे मोचड़ा हणी छॾनि त असां वञूं, जान छुटे असांजी। बादशाह ॾिसी हैरान थी वियो त माना मोचड़नि में बि राज़ी आहिनि त माण्हू वधीक बीहारियो। चई त हिन माण्हुनि जो कुझु नथो थी सघे ऐं पंहिंजे पुट खे चई त तूं सॼी ज़िंदगी हिननि ते हुक्मरानी कर। अहिड़ी पब्लिक ते सॼी ज़िंदगी हुक्मरानी कर, तुंहिंजो नसुल बि हिननि ते हुक्मरानी कंदो। इहे कुछण वारा कोन्हनि। जेतिरो हिननि ते ज़ुल्म कर, जेतिरो हिननि ते ज़ोर रख, टैक्स हण, महांगाई कर, ही पब्लिक उहा आहे ई कोन जो सुवाल पुछे। दोस्तो, इनखे चइबो आहे ग़ुलाम, जेको सुवाल न करे, येसमैन हुजे। मसलो हिन वॾेरे कयो, ही मसलो हिन गवर्नमेंट में थियो, कुझु बि न। बादशाह हे कयो हो कयो, सुवाल न आहे पुछणो बसि। माना उहो पुल वारी ॻाल्हि तव्हांखे ॿुधाई न, त माना अञा माण्हू वधाए मोचड़े हणण ते त असां लेट थी थिए, तकड़ में वञी माण्हू पंहिंजो कमु करे अचे। अगरि तव्हां मुंहिंजी ॻाल्हि खे सम्झी विया आहियो त हिन वीडियो खे ज़रूरु शेयर कजो। उन्हनि जे लाइ शेयर कजो जेकी शायदि ग़ुलामी में फाथल हुजनि। अस्सलाम वालेकुम।